लाभ जिनके विषाद बसे रे बहोरी बंद खलगन सतभाए जे सियावर रामचंद्र भगवान की जय। गोस्वामी तुलसीदास जी महाराज की जय। प्यारी साथ संगत, तव्हां सभिनी जो स्वागत आहे हिन श्री राम कथा जे सत्संग में। श्री रामचरितमानस तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं, कुछ ॿुधी रहिया आहियूं, कुछ समझी रहिया आहियूं। ॿुधी हिते रहिया आहियूं, समझी हिते रहिया आहियूं ऐं उहो ॾिसी दुनिया में रहिया आहियूं। माना दुनिया खे ॾिसण जी कुंजी आहे सत्संग। संसार खे समझण जी कुंजी हिते आहे। बुकलेट, कैटलॉग उहा हिते आहे। त तव्हांजो स्वागत आहे। तव्हांजो इन लाइ स्वागत कबो आहे इन व्यास गद्दीअ तां कि तव्हां उहे सुजान आहियो जिन खे सत्संग जी वैल्यू ख़बर आहे। तॾहिं तव्हांखे प्रणाम कयो वेंदो आहे, आदर ॾिबो आहे। न त ईअं थींदो थोरी आहे कि कोई महांगी शइ बि ॾे ऐं वरी आदर बि ॾे। छा ग्राहक ई घटि हूंदा आहिनि न सुठी शइ जा, त उन ग्राहक खे उहो शोरूम वारो विहारींदो आहे, सुठे सां चांहि पाणी पुछंदो आहे, भई वॾो ग्राहक आहे इहो। त तव्हां उहे ग्राहक आहियो। श्री रामचरितमानस सिंधीअ में वंदना हली रही आहे, संत वंदना थी वई। हाणे तुलसीदास जिन जी वंदना थो करे, इन खां पहिरीं कंहिं पंहिंजे ग्रंथ में इन्हनि जी वंदना कोन कई ऐं न को पोइ शायदि कोई कंदो, न को किथे थींदी आहे। कंहिंजी वंदना बहुर बंद खल गन, खल दुष्टन जी वंदना। खल समझंदा आहियो न, दुष्ट। उन्हनि जी वंदना राम कथा लिखण खां पहिरीं शुरू में संतनि जी पहिरीं वंदना, पोइ संत जो उल्टो जेको आहे विपरीत असंत दुष्ट, उन जी बि वंदना ऐं उन जे स्वभाव जो बि वर्णन।
तुलसीदास करे थो, असांजे लाइ उपयोगी थी सघे थो। दुष्टनि जा लक्षण बि अची वेंदा हिन में। असां बि चेक करे वठंदासीं कि असां में बि त कोन्हनि इहे लक्षण जेके दुष्टनि जा आहिनि। पर ईअं न सम्झे कोई कि तुलसीदास उन्हनि खे तानो थो हणे या द्वेष सां तो उन्हनि जे लाइ ॻाल्हाए। न, तुलसीदास लिखे थो सतभाए, मां सद्भाव सां, मन में मुंहिंजे उन्हनि जे प्रति सद्भाव ई आहे, मां सद्भाव सां उन्हनि जी वंदना थो कयां। खल गन जेतिरा बि आहिनि संसार भर जा दुष्ट, उन्हनि सभिनीनि जी मां वंदना थो कयां। एतिरो चवण लाइ तव्हां सोचो केॾी वॾी हिमत खपे ऐं केॾी वॾी पात्रता हूंदी तुलसीदास जी, क्षमता, कैपेसिटी। न त सामान्य माण्हू दुष्ट जो अत्याचार सही करे, दुष्टता ॾिसी करे आक्रामक थी वेंदो आहे ऐं चवंदो आहे छाजी हिन जी मां वंदना कयां। पर दुनिया भर जे दुष्टनि जी वंदना पंहिंजे ग्रंथ में कोई करे त हिकु ॻाल्हि सम्झ में अचे थी कि तुलसीदास इन्हनि खां केॾो मथे उथी चुको हूंदो। ॾकण वारो त वंदना कोन कंदो, जेको भयभीत हूंदो, डिॼंदो हूंदो, उहो डिॼी करे त पंहिंजे ग्रंथ में कंहिंजी वंदना कोन कंदो। त अगरि तुलसीदास दुष्टनि जी बि वंदना थो करे त सोचो केॾो मथे उहो उथी चुको हूंदो। कोई डपु बि कान्हे, बल्कि इहो साहस आहे कि किथे ये दुष्ट खल हमलो न कनि। पर तुलसीदास जी हिम्मत ॾिसो, सत्यम नास्ति भयम क्वचित, सत्य खे कॾहिं भय कान्हे। सत्य ॻाल्हाइण वारे खे भय न थींदो आहे, उहो सच ॻाल्हाईंदो आहे। कुझु हींअर पंहिंजे देश में हिकिड़े संत गांधीअ जे लाइ कुझु चई ॾिनो आहे कि मूंखे कोन्हे पसंदि उहो, उन देश जो बंटवारो करायो त उन खिलाफ़ FIR थी आहे, भई तो राष्ट्रपिता जे नाले चयो आहे। त हाणे हुन चई राष्ट्रपिता कॾहिं थियो इहो, लिखित में ॾियो भई राष्ट्रपिता आहे उहो। त जवाबु मिलियसि न आहे त कोन, डिक्लेयर त कान्हे, त कंहिं ठाहियो कॾहिं ठाहियो। त हाणे जेको बि थिए उनजो या जेको बि, पर उन हिम्मत त कई आहे एॾी वॾी ॻाल्हि चवण जी, हुनखे भय कान्हे ऐं यंग संत आहे उहो। त इहो ईंदो आहे सत्यम नास्ति भयम क्वचित, सत्य खे भय कान्हे ऐं जंहिंखे कुझु खपे कान्हे। त तुलसीदास सत्य थो ॻाल्हाए हिते, चओ थो इन्हनि दुष्टनि जी बि वंदना, इन्हनि खे बि नमस्कार, पर द्वेष सां न। इहो अंतर सम्झजो कि वक्ता अगरि कंहिंजी बुराई थो करे, निंदा थो करे, त द्वेष सां थो करे या सद्भाव सां थो करे। या त ॾाढा माण्हू सम्झी त वेंदा आहिनि कि वक्ता सद्भाव सां ई कंहिंजी पोल खोली आहे, पर तॾहिं बि छो कि ख़ुदि ओड़ा ई आहिनि, खल आहिनि दुष्ट, त आक्रामक थी उन वक्ता जी बुराई कंदा आहिनि। ऐं कहिड़ी बुराई कंदा आहिनि कि निंदा थो करे। अरे भाई पहिरीं हुनजी मंशा त ॾिसो, चवंदा न हू पंहिंजो सत्संग करे न, हर को पंहिंजो पंहिंजो सत्संग करे न, ॿिए जो छो पोल खोलजे। त जेके पंहिंजो पंहिंजो दुकान संभालनि पिया था, उन्हनि सां कल्याण थींदो छा समाज जो? उहे त पंहिंजो पिया था दुकान भरींदा वञनि। कल्याण तो नेमा ई थींदो न जेको दुकान कोन पियो थो हलाए धर्म जे नाले ते। ऐं सद्भाव रखी करे
तथ्य पियो थो अॻियां रखे, सत्य अॻियां रखे पियो थो, सत्य ऐं तथ्य। त तुलसीदास जी ख़ासियत आहे कि हू सद्भाव सां ई दुष्टनि जे बारे में लिखे थो ऐं वंदना तो करे। इहो सम्झ में नथो अचे कि उन्हनि जी वंदना छो। हिकु त इहो कि संत स्वभाव, हुन लाइ सभु बराबरि आहिनि। ऐं ॿियो इन लाइ वंदना, हिकिड़े संत चई कि दुष्टनि जे करे संत प्रगट थींदो आहे। दुष्टनि जे दुष्टता जे करे संत साधु जी महिमा प्रगट थींदी आहे। न त कीअं ख़बर पए केरु साधु केरु संत। दुष्ट ॿुधाईंदो आहे कि हे संत अथई, हे साधु अथई। ऐं ॿियो इन लाइ वंदना कि इन ई बहाने ख़बर पइजी वञे कि इन जा लक्षण कहिड़ा थींदा आहिनि। ऐं ॾिसो, ही संसार त गुण दोषमय आहे, त्रिगुणमयी प्रकृति आहे। हिन संसार में सुठा बि आहिनि ऐं ख़राब बि माण्हू आहिनि, ऐं तॾहिं संसार हलंदो। केवल सुठा ई सुठा हुजनि न त संसार अलाए कीअं थी वेंदो नीरस। कंहिं फिल्म में रुगो सुठो ई सुठो ॾेखारियो वञे शुरूअ खां आख़िरीअ ताईं, उहा फिल्म सक्सेस ई कोन वेंदी। हिकु विलेन त हूंदो, उहो विलेन हीरोइन जो अपहरण कंदो, पोइ हीरो ईंदो उन विलेन खे मारे हीरोइन खे छॾाए वठी ईंदो, तॾहिं मज़ो ईंदो। भाई पैसा वसूल थी विया। ऐं न हुजे इहो सभु त चवनि यार मज़ो ई कोन आयो, फिल्म में लड़ाई ई कोन हुई, न लड़ाई हुई न मार धाड़ हुई। तीअं हिन संसार में बि अगरि न हुजनि दुष्ट त ख़बर कीअं पए कि असांखे छा न करिणो आहे। त उन्हनि दुष्टनि जो वर्णन आहे। इहे दुष्ट जी उपयोगिता बि आहे। इहे दुष्ट संत खे प्रेरित कंदा आहिनि कर्म करण जे लाइ। शाहजहान प्रेरित कयो गुरु हरगोबिंद खे लड़ाई करण लाइ। औरंगज़ेब प्रेरित कयो गुरु गोबिंद सिंह खे हथियार खणण लाइ। ऐं सिख समाज में अगरि हथियार ई न हुजनि हा त उहो बि हिकिड़ो सामान्य पंथ हुजे हा। अॼु जीअं ॿिया पंथ आहिनि फलाणा फलाणा, हथियारनि जे करे, हिमत जे करे, साहस जे करे हू अलॻि ई हिकु विशेष पंथ ठही वियो। त प्रेरित कंहिं कयो इन्हनि खे? दुष्टनि। त कोई तव्हांखे सताए त सम्झिजो इहो तव्हांखे प्रेरित थो करे कर्म करण जे लाइ। तुलसीदास खे छा घटि सतायो उन टाइम? अॼु ॾींहं ताईं तुलसीदास खे ओतिरो सम्झो ई कोन वियो आहे जहिड़ो वास्तव में हू हो। हुनजी फीलिंग हे त छा रोज़ नयूं नयूं ॻाल्हियूं निकिरंदियूं थियूं अचनि राम कथा मां। जेके वक्ता आहिनि राम कथा कनि था, नयूं नवां वीचार, साॻी चौपाई पर अर्थ नओं। त उनजो पालो पियो हो तुलसीदास जो। खल गण, खलनि जो गण, खल गण झुंड, खल समूह, दुष्ट समूह। ऐं उन में पंडित ब्राह्मण ई वधीक हुआ। सताइण वारा, द्वेष करण वारा। ऐं चोर बि मोकिलिया विया कि तुलसीदास जे घरां या पोथी चोरी करे अच रामायण जी। चोर विया त उते ॿ छोकिरा पहिरो पिया ॾियनि। हिकु सुहिणो हो गोरो ऐं ॿियो सांवरो हो। चोरनि उन्हनि खे ॾिठो, उन्हनि जो स्वरूप ॾिसी, शक्ल ॾिसी मोहित थी विया। वापसि त हली आया पर पाण में ॻाल्हाइनि यार जंहिंजो असां दर्शन करे आया आहियूं वरी इच्छा थी थिए हल वरी ॾिसण हलूं। वरी आया त उहे कोन हुआ।
ही तुलसीदास वटि विया, चवंसि था तो जेके पहरेदार रखिया अथई उहे केरु आहिनि? असां चोरी करण आया हुआसीं, उहे केरु आहिनि? हिकु दफ़ो बसि ॿुधाए छॾ। तुलसीदास जी मूंखे कहिड़ी ख़बर आहे, मूंखे ख़बर ई कान्हे कंहिंखे तव्हां ॾिठो आहे, केरु आया हुआ? तॾहिं तुलसीदास बि सम्झी वियो मुंहिंजी रक्षा उन परमात्मा कई आहे। राम नाम जो नालो ऊंधे में उजालो, बोल मनड़ा बोल राधे श्याम सीताराम, बोल मनड़ा बोल सीताराम सीताराम। राम नाम जो नालो ऊंधे में उजालो, बोल मनड़ा बोल सीताराम सीताराम। अरे बोल मनड़ा बोल सीताराम सीताराम। तुलसीदास जपियो रघुवर खे, रघुवर चहेते राज़ी थियो। तुलसीदास रघुवर खे, रघुवर चहेते राज़ी थियो। चार चोर आया लुटण लाए, दर दर ते दरबान होयो। राम ऐं लक्ष्मण ॿई बणिजी आया त सिपाही, बोल मनड़ा बोल सीताराम सीताराम, बोल मनड़ा बोल सीताराम सीताराम। अरे बोल मनड़ा बोल सीताराम सीताराम। तहे खाने में तुलसीदास थे, राम नाम त उचार्यो पे। तहे खाने में तुलसीदास थे, राम नाम उचार्यो पे। हनुमान उत पहरो ॾिनो पे, तंहिं बि इएं पुकारियो पे। लत हयाई ॾाढी ऐं ॿी न कयाई ताॾी, बोल मनड़ा बोल सीताराम सीताराम। अरे बोल मनड़ा बोल सीताराम सीताराम। ॿियो बि कंहिं कुझु तुलसीदास ते कयो हो, तंत्र मंत्र, हुनखे पीड़ा पई थिए त हनुमान खे पुकार कयईं, हनुमान अची उनजो असर ख़त्म कयो हो। कलयुग बि परेशान कयो तुलसीदास खे त हनुमान रक्षा कई। त दुष्टन का कसर कोन छॾी आहे सुठनि माण्हुनि खे सताइण में। उन्हनि जी वंदना ई थो करे तुलसीदास। बौर बंद खल गन सत्य भाए, सत भाव सां जे बिन काज दाहिने उबाए। दुष्टन जो स्वभाव बिना कारण बिना काज दाएं बाएं पिया थींदा रहंदा आहिनि। हाणे दाएं बाएं जा ॿ टे अर्थ आहिनि।
हिकु त सही सिधी ॻाल्हि हले पई थी का ॻाल्हि दाएं सिधो, दाएं माना सिधो हथु, बायो माना खाॿो हथु, त हिनखे ईअं खणिजो सिधो ऐं उल्टो। कुझु कमु बिल्कुलु सिधो सही दिशा में हले पियो थो, दुष्ट जो स्वभाव थींदो आहे उनखे उल्टी दिशा में खणी वञणु। किथे चार माण्हू वेठा आहिनि ॻाल्हाइनि पिया था, सही दिशा में चर्चा हले थी, दुष्ट माण्हू उनखे उल्टी दिशा में खणी वेंदो। हिकु त इहो अर्थ आहे। दाएं कॾहिं दाएं हलंदो, कॾहिं बाएं थी वेंदो, कॾहिं दाएं थी वेंदो। ॿियो अर्थ इहो आहे। कॾहिं हेॾां हलंदो दुष्ट, कॾहिं हिन रस्ते ते हलंदो, कॾहिं हुन रस्ते ते। ॿियो अर्थ आहे इन जो ई दाएं बाएं जो कि उल्टी सोच, सुठे में बि जेको ख़राब हुई सोचे, उल्टी खोपड़ी। हींअर पाठ ते सत्संग करे पिया था अचूं, हीअ बि वेठी हुई, त जॻह घटि हुई, सॼो भरिजी वियो। मूंखे लॻो कि कुझु माण्हू उथी वेंदा त ॿिया अची वेंदा, पर इहा सुठी ॻाल्हि कि कोई उथियो कोन, मतिलबु सत्संग ॿुधण लाइ वेठा। त मां चयोमांनि हेॾां अची वियो, मुंहिंजे पासे में जॻह आहे। त हिकु माई वेठी हाणे गॾु मूंसां, ऐं मुखां मां निकितसि वाहेगुरु। त मां चयोमांसि तव्हां बावा आहियो, बावाणी त कोन आहियो? भई अधु त वेठा ई आहियो हिकु त गॾु, ऐं मुंहं मां वाहेगुरु निकितव। चई न मां बावाणी कोन आहियां। चयोमांसि न वाहेगुरु निकितव। त छा चई वाहेगुरु नथो निकिरी सघे छा? ईअं छा वाहेगुरु मुखां मां नथो निकिरी सघे? त मां प्यार सां ई चयोमांसि कि हा निकिरी सघे थो, पर मां कंफर्म थो करणु चाहियां कि इहो सुठो अखर निकितो अथव, त बावाणी त कोन आहियो न? चई न बा असां छाजा, मतिलबु ॿुढी माई कोन हुई, पर ॻाल्हाइण तव्हां हुआ न। त इनखे चइबो अथव उल्टो ई सोचणो आहे, उल्टो ई जवाबु। त इहा अगरि आहे, अगरि तव्हां में आदत, उल्टो ई, सिधे खे बि उल्टो ई खणणो आहे, सिधी ॻाल्हि कोई चए असांखे उल्टो ई खणणो आहे, त इहा खल दुष्टता जी निशानी आहे। ऐं ॿियो कोई सुठो कमु थिए पियो थो, उनखे उल्टो करण जो अगरि स्वभाव आहे त इहो दुष्ट स्वभाव आहे, खल स्वभाव आहे। जे बिन काज, वॾी ॻाल्हि त इहा कि उनखे मिलणो कुझु कान्हे, पर बिगाड़णो आहे। सही कुझु हले पियो थो, बढ़िया पियो थो हले, पर उनखे ख़राबु करणो आहे। बिना काज, वॾी ॻाल्हि त इहा आहे, उनखे कुझु उन सां फ़ाइदो बि कोन्हे थियणो। कोई माण्हू चए गुरु ग्रंथ जो पाठ रखिणो आहे, खल अची करे चवंदो न रखाइजा, हिनखे कुझु कोन्हे फ़ाइदो। हिनजो जो फ़ाइदो आहे अगरि गुरूअ जो रखिजे या गरण जो, बल्कि इहा माई ईंदी बि कोन 7 ॾींहं उते, पर सलाह ॾेई बिगाड़े करे ऐं हली वेंदी। त चेक कंदा वञो असांजो दुष्ट स्वभाव किथे किथे निकिरी ईंदो आहे। कॾहिं नेतागिरी करण जो शौक़ु थिएव त सोचिजो किथे असां बिना काज ई दाएं जो बाएं त कोन पिया था कयूं, सिर्फ़ु हाईलाइट थियण लाइ, ईअं नेतागिरी करण लाइ, पंहिंजो ॾेखारण लाइ। इहो बिन काज दाहिने बाएं, इन खे चइबो आहे। ऐं ॿियो इन जो अर्थ आहे कि जेको दाएं पियो थो अचे, जेको असां सां बिल्कुलु सही पियो थो हले, असां सां सुठो व्यवहार पियो थो करे, उन सां उल्टो व्यवहार करणु, हू ई वाइड़ो थी वेंदो साम्हूं वारो कि मां त हिन सां सुठो पियो हलां, बदिलो इहो मिलणु खपे कि हीउ बि मूंसां सुठो हले, हीउ त पाण अञा मूंसां ख़राबु हलणु लॻो। भई सुठो मां न हलां, असां नॉर्मली हुजां हा, ऐं पोइ ख़राबु हले हा त सम्झ में बि अचे, पर मां त हिन सां सुठो ई हलियमि, त हिन जी ॿुधी छो न कमु कयईं कि सुठे वारे सां त मां घटि में घटि नॉर्मल हलां। इहा दुष्टता जी निशानी आहे कि भलाई करण वारे सां बि बुराई, जे भलाई कई आहे।
दाहिने ऐं बाएं कि जेको सिधो थो हले उन सां उल्टो हणणु। पर हित हानि लाभ जिन केरे, दुष्टन जो ॿियो स्वभाव आहे कि ॿिए जो नुक़सान थिए त हिननि जे लाइ उहो फ़ाइदो आहे। ॿिए जो कंहिं बि प्रकार सां नुक़सान थिए ही ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि ॼण हिननि जो फ़ाइदो थी वियो हुजे। मिलंदो कुझु कोन अथनि पर हिननि जो लाभ ई इहो आहे। कंहिंजे दुकान खे बाहि लॻी वञे ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि कि अब आया मज़ा। इहो कंहिंजो स्वभाव आहे दुष्ट जो। अरे तोखे मिलियो छा? न बहुत मज़ा आया, अच्छी आग लगी और इसने ऐसा किया था वैसा किया था, हमारे ग्रुप में आते थे फिर छोड़ दिया था हमारा सत्संग ग्रुप, उसके बाद लगी है आग। अरे आग तो वहीं से लगना शुरू हो गई थी तेरे ग्रुप से। ॿिए जो नुक़सान थिए त हिननि जे लाइ उहो फ़ाइदो आहे। पर हित हानि लाभ जिन केरे, कि ॿिए जो नुक़सान थियो न, मुंहिंजो फ़ाइदो भली न थिए, ॿिए जो त थियो न नुक़सान। इहा आहे दुष्ट माण्हूअ जी पहचान, दुष्ट स्वभाव। वो कथा ॿुधी हूंदव, हिकु भाईअ झूलेलाल जी पूॼा कई, झूलेलाल प्रसन्न थियसि, चईंसि वर घुर। चई साईं अहिड़ी का शइ ॾियो मां जेका घुरांसि मूंखे ॾेई छॾे। त झूलेलाल चयईंसि यार ईअं कीअं, तूं कुझु बि घुरंदो वेंदे ॾींदो वञे? चयईंसि हा बसि उहा ई शइ खपे मूंखे। झूलेलाल बि चई जिद्दी माण्हू आहे इहो, त पाणीअ मां शंख कढी करे ॾिनईसि कि वञ जेको घुरंदे ॾींदई। हू भाई वञण लॻो, थैंक यू बि कोन चयईंसि। त झूलेलाल चयईंसि ॿुध, तोखे त मिलंदई पर तुंहिंजे पाड़े वारनि खे डबल मिलंदई। इहो चई करे झूलेलाल अलूप थी वियो। हाणे हीउ ॻोल्हण बीह रहियो झूलेलाल किथे आहे भाई। झूलेलाल जो कोई आवाज़ न आयो। हाणे उहो शंख खणी घर आयो, चई इहो त मां खां बर्दाश्त कोन थींदो कि पाड़े वारनि खे डबल मिले। त उहो शंख लिकाए छॾियईं अलमारीअ में। जोणसि पुछियईंसि छा आहे, बूथ छो लथो पियो अथव? चई शइ जहिड़ी मिली तहिड़ी न मिली, मां त ओतिरो बि न ॾियां पाड़े वारे खे जेतिरो मूंखे मिले, हीअ त डबल ॾींदो ही शंख। हिन खां कुझु घुरंदासीं त इहो कहिड़ो तरीक़ो आहे, भई पाड़े वारनि खे डबल मिलंदो। तूं हुनखे कढजांइ न, पियो हुजे, मां वञा थो ॿिए शहर कमाइण। उहो भाई वियो, हिन माईअ खे लॻी खुरापात। भाईअ मां चेक त कयां शंख। हुन माईअ कढी करे चयईंसि हे शंख 1000 रुपया त ॾे, ज़रूरत आहे। त 1000 रुपया मिली विया, पाड़े वारनि खे 2-2 हज़ार मिली विया। ही ॾाढी ख़ुशि थी वई। चयईंसि हिकु वॉशिंग मशीन ॾे, पाड़े वारनि खे 2 वॉशिंग मशीनियूं। ॾाढियूं शयूं हिन घुरियईं, पाड़े वारनि खे डबल। पोइ हीअ हमरा जॾहिं वापसि आयो, ॾिठईं मुंहिंजो त पाड़ो ई चमकी वियो आहे, अलॻि ई थी वियो आहे, हेॾा सुठा घर, मुंहिंजो घर फिको पियो थो लॻे थोरो, ॿियनि जा त आलीशान। ही जीअं ई पहुतो त सभु इग्नोर पिया कनिसि, सभु चवनिसि कि अलाए कहिड़ी कृपा थी आहे, सभु वधी विया आहियूं, सभु अची वियो आहे, बसि तव्हांखे थोरो घटि मिलियो आहे। तव्हांखे ठीकु आहे, कुझु हूंदी कमी तव्हां में। त हिनखे ॾाढो बुरो लॻो, ज़ाल ते अची गुस्सो कढियईं कि मां तोखे मना कई न, हाणे मां ॾिस कीअं थो पुॼां हिननि सां। हुन शंख खे चयईं हे शंख मुंहिंजी हिकु अखि कढी छॾ। पाड़े वारनि जूं 2 निकिरी वियूं, अंधा थी पिया। वरी चयईं मुंहिंजे घर जे ॿाहिरि हिकु खूह खोटे छॾ।
पाड़े वारनि जे घर जे ॿाहिरि ॿ कूआ वञनि किरंदा उन में। ही हाणे चए हाणे ॿुधायो कंहिंजा कर्म सुठा आहिनि कंहिंजा ख़राब। हुननि चयो अरे यार असांखे माफ़ कर, तूं पियो करी या असांखे कहिड़ी ख़बर, सभु ठीकु कर। पोइ त सभु नॉर्मल थी वियो। पर दुष्ट माण्हू ईअं कंदो आहे, पंहिंजो बि भली थिए नुक़सान थोरो थिए पर ॿिए जो वधीक थियणु खपे। ऐं हिकिड़ा वरी थींदा आहिनि कि मूंखे रुपयो अगरि बचे थो फ़ाइदो थिए थो, पर मूंखे रुपए जे फ़ाइदे में के ॿिए जो 1000 रुपए जो नुक़सान थो थिए त हू ॿिए जो 1000 कोन ॾिसंदो, पंहिंजो रुपयो ई ॾिसंदो। इनखे चइबो दुष्ट। उजरे हर्ष विषाद बसेरे। अगरि कंहिंजो घर वसे त हिननि खे ॾाढो वॾो दुख थींदो आहे, अफ़सोस कि कोई छो वसी वियो। कंहिंजो घर ठही वञे, घर वसी वञे त दुष्ट माण्हू निंड ई फिटी वेंदसि, चवंदो हिननि जो घर न वसणु खपे। हा इहो ठीकु न थियो, पियो ॿरंदो पियो सड़ंदो। उजड़े हर्ष, ऐं अगरि उजड़ी वञे कंहिंजो घर त हर्ष ॾाढा ख़ुशि थी वेंदा। उजड़े हर्ष विषाद बसेरे। कंहिंजे घर वसण सां हिननि खे विषाद थींदो आहे, ऐं कंहिंजो घर उजड़े त हिननि खे ॾाढो सुठो लॻंदो आहे। राजा भरथरीअ जो तव्हां वैराग शतक ॿुधो अथव, हिकु नीति शतक बि आहे। उन राजा भरथरीअ नीति शतक में लिखियो आहे कि हिन संसार में अहिड़ा माण्हू आहिनि जेके संत स्वभाव आहिनि कि बुरे सां बि भलाई कंदा आहिनि। फरीदा बुरेदा भला कर। बुरे सां जेको भलाई करे सो संत, जेको भलाई करण वारे सां भलाई करे सो सामान्य। भाई हिन में मूंसां कॾहिं भलाई कई हुई त मां बि हिन सां भलाई कयां, उहे सामान्य मनुष्य आहिनि। ऐं वरी कोई सामान्य दुष्ट, कोई सामान्य माण्हूअ सां दुष्टता करे, सामान्य माण्हूअ सां दुष्ट सां दुष्टता करे त उनखे सामान्य माण्हू सां दुष्टता करे त उनखे राक्षस चइबो आहे, जेको सताए कंहिंखे। पर जेको बिना कारण कंहिंखे सताए न उहो दुष्ट आहे, न हिनखे कुझु मिलणो आहे, न कुझु आहे, बसि ईअं ई उनखे कंहिंखे सताए, पाण खे बि कष्ट ॾेई करे ॿिए खे सताए, उन खे छा चइजे मूंखे सम्झ में नथो अचे। इहो भरथरीअ चयो आहे। भाई संत सामान्य ऐं राक्षस, पर जेको बिना कारण कंहिंखे सताए त उनखे कहिड़ो नालो ॾिजे मूंखे सम्झ में नथो अचे। राक्षस त हू आहे जेको कंहिं कारण सां सताईंदो आहे कि धर्म कर्म न वधे। त ही जेके आहिनि दुष्ट, ॿिए जो भलो ॾिसी करे पंहिंजो नुक़सानु सम्झंदा आहिनि, ॿिए जो घर वसंदो ॾिसी करे निंड फिटी वेंदी अथनि, दुख में भरिजी वेंदा आहिनि। ऐं कोई जो घर उजड़े त ख़ुशि थींदा आहिनि। ॿियो, हरि हर जस राकेश राहू से। अगरि किथे भगवान जी कथा थिए, चाहे शिव जी, चाहे राम जी, चाहे कृष्ण जी या विष्णुअ जी, त उहा उन्हनि खे सुठी न लॻंदी आहे ऐं उनखे डिस्टर्ब करण जो पूरो प्रयास कंदा आहिनि, पूरो प्रयत्न कंदा आहिनि दुष्ट माण्हू कि भगवान जो जस जिते ॻायो वञे
उन में या तो विघ्न पए या उन में असां घुसी करे तर्क वितर्क कयूं, उलझायूं। सिंपल कथा हले थी तो उनके डिस्टर्ब कयूं, सवाल पुछी, या ॿियो कुछ बस नथो हले तो ॿाहिरि उन कथा जी बुराई कयूं कि कथा में क्या रखा है, कथा में तो कथा तो ईअं ई थींदी आहे, असांजो ज्ञान ऊंचो आहे ॾाढो। उनखे उपमा तो ॾे तुलसीदास राहूअ जी। राहु छा कंदो आहे, चंद्रमा खे ॻीहंदो आहे, ग्रहण कंदो आहे, तो चंड ग्रहण थींदो आहे। तुलसीदास तो चए भगवान जी कथा आहे चंद्रमा जे समान, पूर्ण चंद्रमा जे समान। ऐं दुष्ट आहे राहु। जीअं राहु चंद्रमा खे कारो करे छॾींदो आहे, तीअं दुष्ट माण्हू कथा में विघ्न विझी, कथा जी बुराई करे, कथा जो मजाक उॾाए, कुछ भी करे कथा के कलंकित कंदा आहिनि। पर राहु हमेशा लाइ कोन ग्रहण कंदो आहे चंद्रमा खे, कुछ देर ताईं। तीअं ई दुष्टन जो प्रयास कुछ देर ताईं, कुछ समय जे लाइ हरिहर यश खे, शिव ऐं विष्णुअ जे जस खे, उन जी कथा खे कुछ टाइम लाइ हू करे सघनि था, ढके सघनि था। ऐं ॿी ॻाल्हि, राहु कॾहिं बि टेढ़े चंद्रमा खे कोन ॻीहंदो आहे, जेको पूर्ण चंद्रमा आहे उनखे ई। जो भगवान राम अॻिते चयो आहे, जॾहिं धनुष यज्ञ हो, भगवान राम धनुष टोड़ियई तो विश्वामित्र आयो, कंहिं धनुष टोड़ियो आहे, गुस्से में पुछई। तो लक्ष्मण चयईं एॾो चिल्लाए करे छो था ॻाल्हायो, असां त अहिड़ा घणई धनुष टोड़िया आहिनि। त गुस्से में चई केरु आहे हिनखे चुप करायोसि। त राम चयईं लक्ष्मण चुप कर। त लक्ष्मण चयईं पर ॻाल्हाए कीअं थो। राम हुनखे चयईं हे भगवान, परशुराम खे चयईं हे भगवान, तव्हां जेको दास हूंदो जंहिं धनुष टोड़ियो आहे, त परशुराम चयईं तूं त कोन ई, मां हिन कुल्हाड़े सां तोखे मारींदोमांइ। त राम चयईं लक्ष्मण एॾो विढ़ी करे पियो ॻाल्हाएसि, उन सां चए थो मूंखे ॻाल्हाइणो कान्हे, ऐं मां प्यार सां थो ॻाल्हायां त चए थो तोखे मारींदोमांइ, सुठो ज़मानो आहे। उते भगवान राम खां तुलसीदास चवारायो आहे कि जेको राहु आहे न, उहो टेढ़े चंद्रमा खे कोन ॻीहंदो आहे, उहो बि सिधे जेको गोल आहे उनखे ई ॻीहंदो आहे। तहिड़ीअ तरह जेके दुष्ट आहिनि न, उहे भगवान राम जी, शिव जी, विष्णुअ जी कथा में त ग़लतियूं कढंदा, आक्षेप हणंदा, पर जलेबी, टेढ़ी जलेबीअ जे सत्संग खे, ज्ञान खे कॾहिं कुझु न चवंदा। इहो नोट कयो अथव। सिधी सिधी कथा खे जेका सरल सम्झ में अचे, भगवान जो यश थिए जंहिंमें, उन में उंगली कंदा। पर जेका उलझल वाणी आहे, टेढ़ी टेढ़ी टेढ़ी, उनखे सपोर्ट कंदा। इहो दुष्टन जो स्वभाव आहे। पर तॾहिं बि घणी देर ताईं राहु, घणी देर, अच्छा हर महीने त ग्रहण कोन थींदो आहे, साल में कॾहिं हिकु थींदो आहे, कॾहिं ॿ, कॾहिं न बि थींदो आहे। उहो तॾहिं ग्रहण थींदो आहे जॾहिं संधि काल उहो अचे, उनजी जेका गति आहे चंद्रमा, सूर्य, पृथ्वीअ जी, तॾहिं ग्रहण थींदो आहे। त इहे दुष्ट बि तॾहिं आक्षेप कथा खे हणंदा आहिनि, कलंक, जॾहिं मौक़ो मिलंदो अथनि, न त हिननि जी का औकात ई कान्हे। भगवान जो जस त सदाई कायम आहे, सदाई रहंदो। अचो गुरबाणी ॻायूं। संत जना मिल हर जस गायो, कोट जन्म के दुख
गवायो, कोट जन्म के दुख गवायो। संत जना मिल हर जस गायो, कोट जन्म के दुख कोट जन्म के दुख। जो चाहत सोई मन पायो, कर कृपा हर नाम दिवायो। जो चाहत सोई मन पायो, कर कृपा हर नाम ध्यायो। संत जना मिल हर जस गायो, कोट जन्म के दुख गवायो। संत जना मिल हर जस गायो, कोट जन्म के दुख सर्ब सुख हर नाम वड्याई, गुर प्रसाद नानक मत पाई। सर्ब सुख हर नाम वड्याई, गुर प्रसाद नानक मत पाई। संत जना मिल हर जस गायो, कोट जन्म के दुख गवायो, कोट जन्म के दुख गवायो। बाबा जन इहो ॾाढो ॻाईंदा हुआ भॼन इन ई तर्ज़ में। संत जना मिल हर जस गायो, संतन सां गॾु मिली करे भगवान जो जस गायो। ऐं ॿुधो, हरि हर जस राकेश राहु से। राकेश माना पूर्ण चंद्रमा। दुष्ट जेके आहिनि से राहु आहिनि कंहिंजे लाइ, भगवान जी कथा जे लाइ। ऐं पर अकाज भट्ट सहस बाहु से। सहस्त्र बाहु माना जंहिंखे 1000 बाहुनि जो वरदान हो। जॾहिं चाहे जेतिरियूं बाहूं चाहे प्रगट थी वञनि, पोइ लड़ाईअ में जीते वेंदो हो। दत्तात्रेय भगवान खां वरदान मिलियो हुअसि। तुलसीदास चए थो, जेके दुष्ट थींदा आहिनि उहे पर अकाज भट्ट ॿिए जो नुक़सान करण जे लाइ ऐं ॿिए जी बुराई करण जे लाइ, ॿिए जो बुरो करण जे लाइ 1000 बाहुनि सां लॻी वेंदा आहिनि। ॿियो कोई कमु चइजे त पुॼंदो कान अथनि। बिज़ी आहियां, व्यस्त आहियां, पर अगरि बुराई करणी हुजे सुठनि जी, ॿिए जी, त 1000 बाहुनि सां बुरो करण लाइ तैयार थी वेंदा। सह पर हित घृत पर अकाज भट्ट सहस बाहु से।
जे पर दोष लखै सहसाखी, सहसाखी अखर आयो आहे कि जेके दुष्ट थींदा आहिनि उहे ॿियनि जा दोष ईअं ॾिसंदा आहिनि, लखै देखै सहसाखी। सहसाखीअ जा ॿ टे अर्थ आहिनि। हिकु त सहस आखी, हज़ार अखियुनि सां, पर दोष ॿियनि जा दोष हज़ार अखियुनि सां ॾिसंदा आहिनि। ॿियो सहस आखी जो अर्थ आहे सहसाखी, साक्षी, गवाह, जीअं सतनाम साखी, त सहसाखी गवाह खे गॾु वठी वेंदा आहिनि कंहिं ॿिए माण्हूअ खे बि कि ॾिस तूं बि ॾिस हिन जा दोष है, तूं बि ॾिस हिन जा दोष है। पोइ गवाह पाण सां गॾु खणी घुमाईंदा आहिनि कि हिन खां पुछीस, हिन खां पुछीस, हिन ॾिठो अथई। त सहसाखी ॿियनि जा दोष ॾिसंदा आहिनि साखीअ सां गॾु। ॿियो हिन जो अर्थ आहे सहसा अखी, सहस अखी मतलब हिक टिक एकाग्रता सां ॾिसण। सहस अखी हिक टिक मतलब कंहिंजे दोष खे ॾाढो गौर सां ॾिसण, चङी देर ताईं ॾिसण, शर्म बि न। कंहिंजे घर में झगड़ो थिए त वेही रहण, कुर्सी लॻाए करे वेही रहण कि हाणे कंहिं मारियो कंहिंखे, हाणे किथे ॻाल्हि पहुती। इनखे चइबो आहे सहस अखी, पूरो एकाग्रता सां ॾिसण। हिकु टक ॿियो बि अर्थ आहे हिकिड़ो सहस अखीअ जो, स हस अखी, हस माना खिली करे, ॿिए जा दोष ॾिसी खिलंदा आहिनि जेके, ॿिए जा दोष खिली करे ॿुधाईंदा आहिनि जेके, आख्यान कंदा आहिनि, वखान कंदा आहिनि। त ॿियनि जे दोष जंहिंखे ॾिसण में दिलचस्पी आहे, इंट्रस्ट आहे, ॿुधाइण में लॻा पिया आहिनि, उहे उनखे चइबो आहे खल। खल जो अर्थ अथव, संस्कृत में उहो सलोक ईंदो आहे, ॿ अखर आहिनि, हिकु आहे विशिख, विशिख चइबो आहे तीर खे, बाण तीर, उहो तीर तिखो थींदो आहे उनखे विशिख चइबो आहे। ऐं ॿियो आहे व्याल अखर माना नांग, नांग बि ज़हर ॾंग हणंदो आहे, तीर बि चुभंदो आहे, नांग ॾंग हणंदो आहे। हाणे विशिख जो आख़िरी अखर खणो ऐं व्याल जो आख़िरी अखर खणो त इहो थी वियो खल। इन्हनि खां वधीक आहे उहो खल, तीर खां ऐं नांग खां वधीक आहे खल। पर हिते घृत जिन के मन माखी, अहिड़ा दुष्ट थींदा आहिनि कि मक्खी जीअं गीह में पइजी वञे। त हाणे घी मक्खीअ में ॾाढी गंदगी हूंदी आहे, चांहि में पइजी वञे त माण्हू पोइ चांहि न पीअंदो। हाणे हिकु अखर ईंदो आहे मक्खी चूस, उहो उनखे चइबो आहे कि भाई चांहि मां मक्खी कढी फिटी करे ऐं चांहि पी वञे, उहा ॿी ॻाल्हि थी वई। पर बाक़ी माण्हू चांहि न पीअंदो लॻभॻि, है न। हाणे मक्खी पाण बि मरी वई पर ॿिए जी चांहि विञाए वई, त दुष्ट छा कंदो आहे, वञी टपो ॾींदो आहे ताकि मां भली मरां पर ॿिए जी विञायां। हाणे कुझु जॾहिं बचियो ई कान्हे, पहिरीं वॾियूं हरकतियूं कंदो आहे दुष्ट, वॾियूं वॾियूं, पोइ वॾियूं कंदे कंदे जॾहिं ॾिसंदो आहे कि सभु उअं ई थो थी वञे वरी सामान्य, आख़िरी इस्तेमालु इहो हथियार कंदो आहे कि पाण टपो ॾींदो आहे, पंहिंजी कुर्बानी ॾेई करे ऐं बदनाम ॿिए जो कुझु विञाए वेंदो आहे। मरी करे बि ॾाढा माण्हू मरी करे बि तंग करे वेंदा आहिनि।
हिकिड़ो दुष्ट माण्हू, ॾाढो दुष्ट, हमेशह सताईंदो हो सभिनीनि खे, पैसा बि खाई वञे, वरी मथां दादागिरी करे। त जॾहिं पतो पियसि हाणे मरण वारो आहे, थोरी उमिरि बची अथसि, त सभिनीनि पाड़े वारनि खे चई कि मां माफ़ी थो घुरां तव्हां खां, हाणे मुंहिंजी हिकु अंतिम इच्छा आहे, मरां त उअं ई थो, मूंखे जीवन भर जे पापनि जी सज़ा ॾियो तव्हां मूंखे, मां तव्हांजा पैसा खाधा आहिनि, त हीअं कजो जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजे शरीर खे घिसाड़ींदा वठी वञिजो ऐं जूता हणंदा वञिजो। ऐं उहो मरी वियो। पाड़े वारनि चयो अरे भाई वीचारे जी अंतिम इच्छा हुई, कयोसि, पूरी कयोसि, त ईअं कयनि, उनखे घिसाड़ींदा वठी पिया वञनि, को जूता पियो हणेसि, कंहिं वञी पुलिस में कंप्लेन कई, पुलिस आई, सभिनीनि खे पकड़े अंदरि, जी तव्हां छा बदतमीजी था कयो, इहो अपराध आहे। उन्हनि चयो भैंसा मरंदे मरंदे भी दुष्टता न छॾे, इन खे चइबो अथव कि मरी करे भी कंहिंखे तंग करणु। हिकु चए पियो साईं मूंखे माण्हू परेशान था कनि, पैसा मां खाधा आहिनि, पर मां तव्हांखे तो ॿुधायांव कि मां मरंदमि, आत्महत्या कंदमि ऐं इन्हनि सभिनि जा नाला लिखी वेंदमि। ॿुधाए जिन पैसा ॾिना अथसि उन्हनि खे फासाए वेंदो। ॿुधायो, इनखे चइबो अथव दुष्ट, मक्खीअ वांगुरु चांहि में वञी पवणु, पाण खे नष्ट करे ॿिए खे परेशान करणु। तुलसीदास इन्हनि जी बि वंदना थो करे, भाई डिस्टर्ब न कजो। आख़िरी में चयईं मूंखे ख़बर आहे तव्हां सुधरंदा कोन, मां भली तव्हांखे निवेदन बि कंदमि न, त बि तव्हां कोन पंहिंजी हरकत छॾींदा, इहो चयो अथई न, पर मां तव्हांखे बि शामिल कयां थो, वंदना कयां थो। तुलसीदास चए थो घीअ में मक्खी वञी पए त छा थींदो, घी थोरी फिटी कबो, ओतिरो सो थोरो घी कढी फिटी कबो, जेतिरो ख़राब थी वियो आहे, बाक़ी कमु अची वेंदो। त दुष्टनि जो इहो हाल बि त थींदो आहे कि दुष्ट थोरी हरकतूं कंदा ॿिए खे ख़राब करण लाइ, किन करण जे लाइ। बढ़िया किथे घर में सुठो उत्सव आहे, शादी आहे, त साव करे के झगड़ो कंदा, चिल्लाए करे ॻाल्हाईंदा, इहे दुष्ट आहे। पर छा थींदो, उनखे कढी फिटी कंदा। के माण्हू ॾिसंदा कि घर में ॿारो आहे कंहिंजो, चङा माण्हू आया आहिनि ऐं रोटी कैटरिंग जी आहे, खाइनि पिया था, उते रुअणु शुरू थी वेंदो कोई दुष्ट, ताकी जेके खाइनि पिया था उहे मूं ॾे निहारनि ऐं चवनि हाणे खाऊं या न खाऊं रोटी। हीअ त असांजे विच में अची करे ओछकारूं ॾेई करे रोए पई थी ऐं असां पिया था खाऊं। त इहा हुननि जी दुष्टता आहे, सायो करे मक्खीअ वांगुरु घीअ में पवणु। असां ॾिठा आहिनि अहिड़ा। ऐं मां चयोमांनि कि सायो करे थी करेव, ऐं मां हुनखे दड़का ॾिना, चयोमांसि हट छाजी नौटंकी आहे, हलो तव्हांखे दुख आहे, हलो पंहिंजे कमरे में वञी रहो। तव्हां हुआ न सभु। त दुष्ट जो स्वभाव आहे। ॿियो आहे तेज कृसानु रोष मही शेषा, जेॾी महिल मौक़ो मिलंदो अथनि ऐं क्रोध कंदा आहिनि न, त अहिड़ो क्रोध कंदा आहिनि, मौक़ो बसि मिले कि भाई हिते मुंहिंजो गुस्सो हली वेंदो, ॿियो बि कोई अची वियो आहे मुंहिंजे सपोर्ट में, अहिड़ो क्रोध जीअं महिषेसा। महिषेसा हिकु त महिषासुर, महिषासुर जो क्रोध हो भयंकर, ओड़ा थी वेंदा, बसि मौक़ो मिले क्रोध करण जो ऐं कोई सपोर्ट में अची वञे, पोइ त कुझु ई कोन छॾींदा। ऐं ॿियो आहे महिषेसा जो अर्थ आहे यमराज। यमराज बि जेॾी महिल वठी वेंदो आहे पापियुनि खे त दया कान कंदो आहे, त ही दया कान कंदा आहिनि। कंहिं ग़रीब खे, चोर खे पकड़े करे मारणु शुरू कंदा आहिनि, उते क्रोध ॾेखारींदा आहिनि, ॼण ॾाढो बहादुरीअ जो कमु था कनि। चोर मिसकीन खे मारे करे
दया कान कंदा आहिनि मौक़ो मिलण ते। केरु? दुष्ट। मतां दुष्टनि खे ॿुधी करे शर्म पए, शायदि इन करे लिखियो आहे तुलसीदास, मतां शर्म पए उन्हनि खे। अघ अवगुण धन धनी धनेसा, धनेसा माना कुबेर, कुबेर वांगुरु ही ॾाढा पैसे वारा बि हूंदा अथव, छा में? पर पाप में ऐं अवगुणनि में। कंहिं माण्हू वटि धन वधंदो वेंदो आहे, पर कंहिं दुष्टनि वटि वरी पाप वधंदा वेंदा आहिनि, अवगुण वधंदा वेंदा आहिनि, रोज रोज अवगुण जमा कंदा वेंदा आहिनि। ऐं कुबेर वांगुरु, कुबेर खे एतिरो धन आहे जो ख़बर ई न, दुष्टनि वटि पाप रूपी एतिरियूं गठरियूं जमा आहिनि जो उन्हनि खे ख़बर न। पीयूष जैन वांगुरु, हिकु पीयूष जैन पियो थो हले अॼुकल्ह चर्चा में, इत्र व्यापारी आहे, त अलाए घणा 100 करोड़ मतिलबु 200-300 करोड़ गणना पे थी हले, हुनजे घरां निकिता आहिनि पैसा, हलंदो हो चप्पल पाए करे, त अलाए घणा करोड़नि जी गणना थी रही आहे, ऐं अञा थिए पई थी, चालू आहे गणना। 277 करोड़ तो काशी विश्वनाथ जो निकिरियो न, जेतिरो ख़र्च थियो। हिकिड़े वरी चई कि जेके ॿिया आहिनि न, ॿिया दल यूपीअ में, सपा बसपा, उन्हनि ते पहिरीं पित्र दोष हो, हाणे इत्र दोष लॻी वियो अथनि। पहिरीं पित्र दोष हुअनि, पीउ जे करे वरी उहो कंहिं वीडियो फोटो ठाहियो कि अखिलेश यादव पंहिंजे पीउ खे दड़का ॾेई चयसि तो ॿुधायो अथई न इहो सॼो इहो तो ई कयो अथई न, इहो जेका इत्र वारे वटि रेड पई आहे, उहो सपा पार्टीअ जो आहे उन्हनि जो। त हू चुप करे बीठो आहे, उनजो पीउ, पित्र दोष, तुंहिंजे करे मां जीते कोन थो सघां। हू थियो छा हो कि मोदीअ सां गॾु उनजे पीउ जो फोटो हो को, त जोड़े छॾनि कि हिन तो ॿुधायो अथईसि न मोदीअ खे कि हिते इत्र वारे वटि पैसा पिया आहिनि असांजा। पित्र दोष हाणे इत्र दोष लॻी वियो। त उन एॾो पैसो जो ख़बर ई कान्हे, हो थकिजी पिया आहिनि मशीनुनि सां ॻणे करे बि। तीअं ई दुष्टनि वटि एतिरा अवगुण हूंदा आहिनि, एतिरा अवगुण जो गिनती ई कान्हे, कुबेर वांगुरु इन्हनि जा अवगुण। अघ अवगुण धन धनी धनेसा। अच्छा, उदय केत सम हित सभही के कुंभकर्ण। हलायूं पूरो कयूं हिनखे, हिक ई ॾींहं में दुष्टनि जो प्रसंग ख़तम थी वञे न। उदय केत सम हित सभही के कुंभकर्ण सम सोवत नीके। राम सिया राम, राम सिया राम, सिया राम। तुलसीदास खां कंहिं पुछो कि इहे कंहिंजा दोस्त कोन थींदा आहिनि छा? तुलसीदास चई थींदा आहिनि न, हितकारी बि थींदा आहिनि, पर कीअं? केतुअ वांगुरु, राहु केतु थींदा आहिनि न। महाराज खां पुछी ॾिसिजो, कंहिंजी छठीअ में केतु हुजे त उहो छा कराईंदो आहे? सर्वनाश कराईंदो आहे। केतु कंहिं ख़ासि घर में हुजे, कुझु ईअं हूंदो आहे, केतु जिते पहुतो हू राहु जेको सिर, केतु धड़, ऐं ॿियो वरी चवंदा आहिनि जेको पुछल तारा थींदो आहे न, धूम केतु, उनखे बि केतु चइबो आहे। त जिते केतु पहुची वियो उते सभु डिस्टर्ब करे छॾींदो आहे। त खल दुष्ट जंहिंसां दोस्ती कंदो आहे, चवंदा आहिनि दुष्ट जी दोस्ती बि ख़राबु। ही उहा ॻाल्हि आहे, दुष्टनि जी दुश्मनी त ख़राबु हुई, पर दोस्ती बि ख़राबु। उहो केतुअ वांगुरु दोस्त साबित थींदा आहिनि।
जो दुश्मन जी ज़रूरत ही न पए, अहिड़ा दोस्त उहे थी वेंदा आहिनि। कुछ दोस्त ऐसे होते हैं केतुअ वांगुरु। त उदय केतु सम हित सभ ही के, हितकारी भी दोस्ती ॾेखारींदा आहिनि पर केतुअ वारी। ऐं ॿियो कुंभकर्ण वांगुरु, तुलसीदास तो चए इहे दुष्ट कुंभकर्ण वांगुरु सुम्हियल ई सुठा लॻंदा आहिनि। नीका, नीक, सोवत नीके, इहे सुम्हियल हुजनि। कुंभकर्ण त वरदान पियो घुरणु चाहे कि मां जाॻंदो, इंद्रासन मूंखे मिले। सभिनी सोचो देवताउनि कि अगरि ही हिकु ॾींहं जो हिन जो भोजन एतिरो आहे, ॾाढो खाईंदो आहे हीअ, अगरि ही जीवित रहियो त सॼी पृथ्वीअ जो भोजन ख़तम थी वेंदो। त सरस्वती हुनजी बुद्धि फेरे छॾी, त हुन इहो घुरी वरितई कि मूंखे निद्रासन मिले। त 6 महीना सुम्हंदो हो, हिकु ॾींहुं रुगो जाॻंदो हो, उन में ई ॾाढो कुझु खाईंदो हो। तुलसीदास चए थो इहे जेके आहिनि न दुष्ट, सुम्हिया पिया हुजनि, इहे भली देरि सां उथनि, 12-1 बजे उथनि ऐं घरां निकिरनि, आराम सां अचनि, देरि सां चुपचाप सुम्हनि। मां ॾाढियूं मायूं पंहिंजे ॿारनि खे ईअं चवंदियूं आहिनि कि स्कूल वञो जिंद छुटे। अरे जिंद छो छुटे, ॿार नथा वणनि छा? त कुंभकर्ण सम सोवत नीके, पर अकाज लग तन पर हरही, जिम हिम उपल कृषि दल गरही। थधि में कॾहिं कॾहिं बारिश थी वेंदी आहे, पोइ उन बारिश में ओला किरंदा आहिनि, उहे ओला फसल खे ख़राब करे छॾींदा आहिनि, पाण बि नष्ट थी वेंदा आहिनि ओला। तीअं ई दुष्ट ओलनि बर्फ़ जे ओलनि वांगुरु, ॻड़नि वांगुरु हूंदा आहिनि, फसल खे किराए नष्ट करे, ॿियनि खे नष्ट करे पाण बि नष्ट थी वेंदा आहिनि। ॿिए जो कमु बिगड़ियो त सही न, हल ठीकु आहे, मुंहिंजी थोरी बुराई थी, बेइज़ती थी, त हूअं ई कहिड़ी इज़त आहे, त उनजी बेइज़ती थी, अञा बेइज़ती थियसि, जीवन नष्ट थियसि, पर ॿिए जो त कमु बिगाड़ियई न, त इन में उहे ख़ुशि थींदा आहिनि। त तुलसीदास चए थो बंदऊं खल जस शेष सरोशा, मां इन्हनि दुष्टनि जी वंदन प्रणाम थो कयां जेके परावन दोषनि खे ॾाढे रोष सां वर्णन कंदा आहिनि, दोष खे रोष सां वर्णन। मां ॾिठियूं आहिनि मायूं बि, कंहिंजी बुराई करणी आहे, अरे बुराई हल करणी अथई त तूं शांतीअ सां ॿुधाए न, थियो छा? चिल्लाए करे ई ॿुधाइणो आहे, गुस्से में ई है न, गुस्से में हिन खां ईअं ई थो पुछां, पर अहिड़ा ॾिठा अथव न, हाणे मूं वटि रूम में अची वेंदी आहिनि कॾहिं कॾहिं, मां पंहिंजो कुझु पढ़ा पियो थो यार, कुझु ॾिसां पियो थो, त अची करे कि यादि रखजांइ मोनिका, हुन हीअं कयो अथई न, सुखी न रहंदी, ऐं हुन सां हीअं थींदो, हिकु ॻाल्हि ॿुधाए, हल तूं मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए, ईअं थींदो आहे छा? अरे मां सोचंदो आहियां कहना क्या चाहती हो, बुराई बि करणी आहे पर रोष सां। मूंखे इहो मिसाल ॾियणो हो हीअ ॿुधाइण जे लाइ कि बंदऊं खल जस शेष सरोशा, सहस बदन बर नई पर दोषा। रोष सरोष, रोष सां दोष ॿुधाईंदा आहिनि। उम्मीद आहे तव्हां ईअं न हूंदा। शेषनाग खे 1000 मुख हूंदा आहिनि न, हिननि जा बि 1000 मुखनि वांगुरु कैपेसिटी थी वेंदी अथनि ॻाल्हाइण जी, 1000 मुखनि सां बुराई कंदा। ॿियो वरी चए थो पुन प्रणवऊं पृथु राज समाना, राजा पृथु थी वियो आहे, हिन पृथ्वीअ जो शासक, उहो उनखे ॿुधण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो, श्रवण करण जो, राजा पृथ्वीअ खे, पृथ्वी राजा पृथु। त दुष्टनि खे वरी ॿुधण जो शौक़ु ॾाढो हूंदो आहे, छा? पर निंदा,
ॿिए जी बुराई। पुन पुर्नवऊं पृथु राज समाना, पर अग सुनई सहस दस काना। 1000 कन उन्हनि जा खुली वेंदा आहिनि ॿिए जी बुराई, ॿिए जा पाप ॿुधण जे लाइ। उन्हनि खे मां प्रणाम थो कयां भाई। बहुर सक्र सम बिनवऊं ते ही, संतत सुरा नीक हित जे ही। उहे इंद्र जे समान थींदा आहिनि। इंद्र सुरापान कंदो आहे, सोमरस पीअंदो आहे, ही कलारीअ जो पीअंदा आहिनि दुष्ट। सिधी सही ॻाल्हि आहे। आहिनि इंद्र हे बि पीअण खां पोइ, हे बि इंद्र जे वांगुरु। इंद्र वटि वज्र आहे, हिननि दुष्टनि वटि ताना आहिनि, ताननि जो वज्र आहे हिननि वटि। बचन वज्र जेहि सदा प्यारा, सहस नयन पर दोष निहारा। इंद्र खे 100 अखियूं थींदियूं अथव, 100 अखियूं अथसि, त हिननि खे बि 100 अखियूं थींदियूं आहिनि, पर दोष ॾिसण जे लाइ। आख़िरी में तुलसीदास चए थो, उदासीन अरमीत हित, सुनत जरहे खल रीत। जान पान जुग जोर जन, बिनती करे सप्रीत, बिनती करे सप्रीत। तुलसीदास चए थो, मां उन्हनि खे प्रेम पूर्वक विनय थो कयां, जेके दुष्ट, उन्हनि जी रीत इहा ई आहे, उदासीन और मीत हित सुनत जरहि खल रीत। दुष्ट सभिनी जी तारीफ़ ॿुधी सड़ंदा ई आहिनि, जलंदा ई आहिनि। दुश्मन जी तारीफ़ ॿुधी जलंदा आहिनि, सम्झ में अचे थो। पर जेके उदासीन आहिनि, न हिन जा दोस्त आहिनि न दुश्मन आहिनि, उन जी तारीफ़ ॿुधी बि जलंदा आहिनि। अच्छा ॿियो त छॾियो, इन्हनि पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे मिटनि माइटनि, पंहिंजी ज़ाल, पंहिंजे पुट जी तारीफ़ ॿुधी बि ॾाढा माण्हू सड़ंदा आहिनि। ॾाढा न हूंदा, पर दुष्ट हूंदा आहिनि उहे। पंहिंजनि जी, पंहिंजा जेके संबंधी आहिनि, उन्हनि जी तारीफ़ ॿुधी करे सड़ी वेंदा आहिनि। उदासीन और मीत हित। उदासीन अरी मीत, मित्र हुजे, दुश्मन हुजे या उदासीन हुजे, ही कंहिंजी बि तारीफ़ न ॿुधी सघंदा आहिनि, पंहिंजे कुटुंबीअ जी बि न ॿुधी सघंदा आहिनि। इहा आहे दुष्टनि जी रीत। तुलसीदास चए थो कि मां इन्हनि सभिनीनि खे प्रणाम थो कयां। मां पंहिंजे तरफ़ां त पूरी पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे। मैं अपनी दिस कीन निहोरा, तिन निज ओर न लाओ बि भोरा। मां पंहिंजे तरफ़ां त पूरी कोशिशि कई कि मां उन्हनि खे बि रिझाए सघां, पर हू सुधरंदा कोन। जहिड़ीअ तरह कांव थींदो आहे न, कांव, उनखे केॾो बि प्रेम सां पालियो तव्हां, घर में उनखे रोटी खारायो, पाणी ॾियो, पालियोसि, हू कॾहिं बि मांस खाइण कोन छॾींदो, छॾे ॾींदो छा। बायस पाली है अति अनुरागा, हो ही निरामिष कबहू की कागा। निरामिष माना जेको मांस न खाईंदो हुजे, वेजिटेरियन कांव नथो थी सघे, केॾो बि तव्हां पालियोसि, ॿिए शयूं खारायोसि। त तुलसीदास इन्हनि खल दुष्टनि जी वंदना कई, ऐं कुझु न कुझु त संदेश हूंदो इन जे पुठियां तुलसीदास जो। त हिते असां सत्संग खे अॼु विराम था ॾियूं। बोल सियावर रामचंद्र भगवान